नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। इन वक्त के कैम खबर ॾींदा सिंध हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में वफ़ाक़ी जांच इदारे FIA जे अॻूणे डायरेक्टर जनरल DG बशीर मेमून जी 15 ॾींहंनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। सिंध हाई कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस में घुर्बल जवाबदारनि जी सहूलियतकारी वारे केस में अॻूणे DIG FIA बशीर मेमून जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत बशीर मेमून जी 15 ॾींहंनि जी ज़मानत मंज़ूर कंदे केस 15 ॾींहंनि अंदर लाॻापियल अदालत सां रिजू करण जी हिदायत कई। बशीर मेमून जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त बशीर मेमून लाॻापियल अदालत में पेश थियणु चाहे थो पर गिरफ़्तारी जो ख़दशो आहे। बशीर मेमून ते सियासी बुनियादुनि ते कूड़ा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। यादि रहे त FIA बशीर मेमून खे पुछा ॻाछा लाइ अॼु लाहौर तलब कयो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।